अस्सलामुअलैकुम मामा शमील आई हाणे सुनो त शइ अधीअ जे अंत में राति पढ़ण अचो राति पढ़ण जो एक्चुअली जेको को इंटेंशन न आहे ख़ुदा जो वास्ता पर मौसम जे हिसाब सां बरसाति ॾाढी ज़बरदस्त पई आहे कराची में आई एम टॉकिंग फ्रॉम द कराची ऐं अंबड़ी जेकी आहे न उहा त अलाह जो हर जेको फ्रूट आहे सो बेमिसाल आहे ऐं पर जेको फ्रूटनि जो जेको बादशाह जेके चयो वेंदा आहिनि अंब पर ओसि ताईं प्रोसेस पहुचण सां जेकी स्टार्ट थी फ्रॉम द अंबड़ी सो अंबड़ी नंढड़े हूंदे खां वठी मुंहिंजी पसंदीदा ॾाढी रही आहे मूं चवणु भला अंबड़ी खां पई त भला तव्हांखे बि वात में पाणी आणाया छो त अंबड़ी जेको बि खाईंदे ॾिसंदो आहे न त हुनजे वात में पाणी ज़रूरु ईंदो आहे सो आउं हुनखे कट कयां थी ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांजी बि पसंदीदा अंबड़ी हूंदी सो लेट्स स्टार्ट मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हांजी अंबड़ी फेवरेट आहे या न आहे अगरि हा जी सो आउं हिनखे कट त कयां पई पर मूंखे हमेशह डपु लॻंदो आहे त किथे छुरी जेकी आहे न मुंहिंजे हिनखे थम खे न लॻी वञे ऐं आंगूठे खे न लॻी वञे छो त मूंखे एॾी ख़ासि टेक्निक न आहे कटिंग करण जी ऐं कटिंग बि आहे बिल्कुलु कुक त ॾाढी सुठी आहियां पर जेको आहे न कटिंग वारो जेको प्रोसेस आहे सो मूंखे ॾाढो त ॾुखियो लॻंदो आहे अलाए छो पर शुरू खां वठी मूंखे हीअ नाइफ थी चाकू थिया इहे सभु चीज़ूं ॾाढियूं न पसंदि जूं न आहिनि सफ़ा सो इन करे आउं ॾाढो आराम सां कटियां पई पर छो त वीलॉग ठाहियां पई अव्हांजे लाइ फस्ट टाइम ऐं टाइम बि ॾाढी घटि आहियां चवंदा आहिनि अक्सर माण्हू तव्हां पंहिंजा वीलॉग्स छो न ठाहींदा आहियो सो मुंहिंजो लेट्स जेको छा था चवनि त कोशिशि कयां अॼु खां वठी अंबड़ियुनि खां वठी सो अंबड़ी तक़रीबन तव्हां ॾिसंदव त छिलिजी वई आहे ॾिसो ऐं मूं ॾाढी सुठी कटिंग कई आहे ॿाहिरि ऐं कटिंग खां पोइ वरी खाइण जो जेको मज़ो आहे न उहो वरी जेके छोकिरियूं या जेकी हा जी सो छिलण वारो प्रोसेस ख़तमु थी वियो आहे हाणे कटिंग वारो प्रोसेस आहे ऐं आउं कटियां पई इन खां पोइ वरी हुन में अंबड़ियुनि में लूणु बि विझंदसि ऐं छा था चवनि त हिन में ॻाढ़ा मिर्च थोरा छो त इन खां सवाइ मज़ो न ईंदो पर तमामु थोरा छो त स्पाइसी ज़्यादा हूंदा आहिनि ऐं तव्हां सुहाई ॾेखारियो न अंबड़ियूं ॾेखारियो त आउं कटिंग पंहिंजे पर में जेकी कयां पई सा हिन क्यूब्स में कयां पई ऐं ताकी त इहा क्यूब्स जेके आहे न हुनखे वरी चक हणण में मज़ो अचे बाबा असीं शुद्ध सिंधी आहियूं असीं जेको आहे न इन हिसाब सां खाईंदासीं ताकी तव्हांखे मुंहं में वात में पाणी अचे अंबड़ी जी कुदरत वरी हिकिड़ो हिसाब किताब ई अलॻि रखियो आहे त अंब जो त हूअं ई पर अंबड़ी जेके आहे न हुनखे वरी कटिंग करण में खाइण जो मज़ो पंहिंजो आहे या अंब जेको अक्सर माण्हू क्यूब्स करे खाईंदा आहिनि तरीक़े सां खाईंदा आहिनि सो ईअं न अंब खे डायरेक्ट ईअं करे खाइजे गंद करे खाइजे किचिरो करे खाइजे हितां हा जी मुंहिंजो जेको नेक्स्ट जेको प्रोसेस फस्ट उहो थी वियो कटिंग वारो हाणे छिले ऐं हीअ ॻाढ़ा मिर्च रेड चिली ऐं सॉल्ट नमक लूणु ऐं खणी आई आहियां ऐं हाणे यकीन तव्हांखे ख़बर हूंदी पर वरी साई मथे कयो कैमरा त हीअ लूणु जेको आहे न हिनखे अंबड़ीअ खे सुठे नमूने सां खणी थोरा ॻाढ़ा मिर्च हंसपे जाएगा बिकॉज ही जाम सारा हूंदा आहिनि कड़ा सो हुनखे हाणे आउं थी खां हाणे मुंहिंजे वात में अचण वारो आहे पाणी यकीननि मूंखे ॾिसी अव्हांखे पींदो अंत इलाही सुठी आहे खटी बि इलाही ऐं किथे स्टार्ट आहे अंबड़ियुनि जो इन करे अञा तेज़ खटियूं या न थियनि पर नॉर्मल खटी आहे पर सुठी आहे त ॾाढो मूंखे मज़ो पियो अचे खाइण में